दोस्तों बेलागढ़ भोपाल जे बोरन पार्क में हिन वक़्तु अदबी बैठक हली रही आहे। इन में केतिरा ई दोस्त आहिनि ऐं सभई वारे वार सां पंहिंजी का न का शइ ॿुधाए रहिया आहिनि। हींअर वारो आहे श्री भगवान बाबाणी साईं जिन जो। उन्हनि खां हिकिड़ो पाण गज़ल था ॿुधूं बाबाणी साहिब खां। महिरबानी साईं पेश आहे गज़ल। जी साईं। घणो घणो कुझु चवंदा आहिनि, घणो घणो कुझु चवंदा आहिनि, पर पुठ अक्सर यार गिलाऊं कंदा आहिनि, पर पुठ अॼु तो सभु यार तव्हांजो साम्हूं वेठा आहिनि। गिलाऊं कंदा कनि न। हा गिलाऊं करणु रहंदा आहिनि चिड़ियल हमेशह, रहंदा आहिनि चिड़ियल हमेशह, पोइ बि अलाए छो मुंहिंजे लाइ पुछंदा आहिनि, पर पुठ अक्सर। आम्हूं साम्हूं मिलन अगर जे, आम्हूं साम्हूं मिलन अगर जे, नक खे मोड़नि, फोटो मुंहिंजो ॾिसंदा आहिनि, पर पुठ अक्सर। वाह साईं। घर धणीअ खे कीन पुछनि, घर धणीअ खे कीन पुछनि, पर वझ को ताणे घर संदसि हू वेंदा आहिनि, पर पुठ अक्सर। गुस्सो पी वेंदा आहिनि चुप में, गुस्सो पी वेंदा आहिनि चुप में, जेके माण्हू मौक़ो मिलण ते छुलंदा आहिनि, पर पुठ अक्सर। बहबूदीअ जूं ॻाल्हियूं कनि था जेके लीडर, बहबूदीअ जूं ॻाल्हियूं कनि था जेके लीडर, खाट उहे ई हणंदा आहिनि, पर पुठ अक्सर। हिकु लिंगा छा भेरो कयो मूं, हिकु लिंगा छा भेरो कयो मूं, लोइन वेठा पाण उते पर वेंदा आहिनि, हमने उनको देखा है। मुंहिंजे खतनि खे बिना पढ़ण जे, मुंहिंजे खतनि खे बिना पढ़ण जे, फाड़े पोइ हू टुकरनि खे ॻंढींदा आहिनि, खिलंदा वचा मुंहिंजे खतनि खे बिना पढ़ण जे, फाड़े पोइ हू टुकरनि खे ॻंढींदा आहिनि, पर पुठ अक्सर। खिलंदा आहिनि टहक ॾही जे, खिलंदा आहिनि टहक ॾही जे, घणो करे पोइ ॻोढ़ा ॻारे रोहंदा आहिनि, मां थो लुछां हीअं पल पल जिन लाइ, मां थो लुछां हीअं पल पल जिन लाइ, से मूं लाइ पर कॾहिं न कंहिंखां पुछंदा आहिनि, पर पुठ अक्सर। ॾिसण अचनि भल वेरी ज़ाहिर, ॾिसण अचनि भल वेरी ज़ाहिर, पर बंदे ते जान फिदा हू कंदा आहिनि, पर ॿियो छा खपे? घणो घणो ॿियो छा खपे?